बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जी हेडलाइन। जैकबाबाद में राह वींदड़ नारी हथियारबंदनि हथां क़तल। जवाबदार पारां खेस भुल में क़तल करण जो एतराफ़। सिविल लाइन थाणे जी हद शहीद अल्लाह बख्श पार्क वटि ॿिनि हथियारबंदनि चिंची रक्षा ते पेचुओ फाटक वासण। नौजवान छोकिरी आरिफा ज़ाल अनीस अबड़ो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मक़तूला जे वारसनि मूजिबि आरिफा खे दवा लाइ अस्पताल खणी वञी रहिया हुआसीं त ॿिनि हथियारबंदनि गोलियूं हणी खेसि क़तल करे छॾियो। असांजी कंहिंसां का दुश्मनी न आहे, ख़बर कोन्हे त असां सां अहिड़ो ज़ुल्म छो कयो वियो। वाक़े जी इत्तला ते पुलिस नाकाबंदी कंदे जुड़िया चौक वारे इलाइक़े मां जवाबदार असदुल्ला बिरोही खे गिरफ़्तार करे सिविल लाइन थाणे मुंतक़िल करे छॾियो, जिते जवाबदार असदुल्ला बिरोही पुलिस साॾो ॾोह जो एतराफ़ कंदे चयो त मक़तूला खे भाॼाई सम्झी ग़लती में क़तल कयो आहे। भाॼाई अनीला खे जमाली बिरादरी जे नौजवान सां कारी करे क़तल करणु चाहियां पियो। होॾां मक़तूला जे पीउ फ़ख़रुद्दीन अबड़ो थाणे ते पहुची गिरफ़्तार जवाबदार असदुल्ला बिरोही ऐं हिकु अणसुञातल जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कराए वरितो आहे। जैकबाबाद में नांग खे बचाईंदड़ पोरियत नांग जे कखण सबबि हयाती विञाए वेठो। सदर थाणे जी हद शरीफ़ कॉलोनी में ॻोठाणनि पारां लोढ़े मां निकितल नांग खे मारण जी कोशिश कई वई त पोरियत गुलाब ख़ान जतोई नांग खे मारण खां बचाए वरितो ऐं नांग खे खणी लोढ़े जे अंदरि फिटो करण जी कोशिश कई त नांग हयाती बचाईंदड़ पोरियत खे कखे विधो, जेको मौक़े ते ई बेहोश थी पट ते किरी पियो, जंहिंखे वारिस सिविल अस्पताल खणाए आया त डॉक्टर मौत जी तस्दीक कई। पोरियत खे 3 ॿारनि जो औलाद आहे, जेको गॾा गाॾे ते पाणी विकिरो करे ॿारनि जो पेट पालींदो हो। जैकबाबाद में 3 मासूम ॿारनि मथां 9 वरनि जी नीगरी सां इज्तमाही ॾाढाई जो केस दाख़िल। पुलिस 3 ॿारनि खे गिरफ़्तार करे डीएनए लाइ जुज़ा वरिता। सिविल लाइन थाणे जी हद शिकारपुर नाके वासी पुलिस एहलकार अल्लाह ॾितो अबड़ो जी 9 वरनि जी धीउ सदफ़ गुल सां मुबैना इज्तमाही ज़्यादती कंदड़ 3 मासूम नींगरनि ज़ुहैब सूमरो, असगर बुर्रो ऐं ज़मीर बुर्रो ख़िलाफ़ नींगरी जे पीउ पुलिस एहलकार अल्लाह ॾितो अबड़ो जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो, जंहिं बाद पुलिस इल्ज़ाम हेठि आयल 3 नींगरनि खे गिरफ़्तार करे डीएनए जुज़ा वठण लाइ सिविल अस्पताल आंदो, जिते नींगरनि जी उमिरि घटि हुअण सबबि रत जा जुज़ा वरिता विया आहिनि। पुलिस गिरफ़्तार थियल 3 नींगरनि खे 2 लाख बॉन्ड जे एवज़ शख़्सी ज़मानत ते आज़ाद करे वारिसनि हवाले करे छॾियो। पुलिस मूजिबि जवाबदारनि जी उमिरि घटि हुअण सबबि शख़्सी ज़मानत ते वारिसनि हवाले कंदे खेनि पाबंद बणायो वियो आहे त जांच में नींगरनि जी ज़रूरत पई त उहे आणींदा, बाक़ी जुज़ा लेबोरेटरी मोकिलिया वेंदा। रिपोर्ट्स में अगरि नींगरी सां ज़्यादती जी तस्दीक थी त नींगरनि ख़िलाफ़ कानून मूजिबि वधीक कार्रवाई अमल में आंदी वेंदी। हथियारबंदनि जे हमले में मारिजी वियल 3 ॼणनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ख़ासि ख़ैली बिरादरी जो हाला बाईपास ते लाश रखी एहतजाज। हथियारबंदनि जे हमले में औरत समेत 4 ॼणनि जे मारिजी वञण ऐं 22 ॼणनि जे ज़ख़्मी थियण कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ख़ासि ख़ैली बिरादरी जो 7 कलाकनि ताईं जारी धरणो एसएसपी सां गॾु फर्रुख लंजार ऐं एसएसपी मटियारी आसिफ बुग्यो मुज़ाहिरीन सां कामयाब ॻाल्हियूं करे ख़तमु कराए छॾियो। एसएसपी सां गॾु मुतासिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधी खेनि इंसाफ़ ॾियारण समेत मुलविस जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करण जो यकीन ॾियारियो ऐं एसएचओ खे मुअत्तल करे छॾियो। जवाबदारनि जा आॾियल समूरा मोर्चा ड्राहिण जो हुकुम जारी करे छॾियो। एसएसपी सांगड़ मूजिबि जवाबदारनि जे 6 वेझे रिश्तेदारनि खे गिरफ़्तार करे हथियार पिणु हथ कया आहिनि। कश्मीर ज़िले में बदअमनी जी हवा, पेट्रोल पंप तां पुलिस एहलकार समेत 2 ॼणा अगवा। जमाल थाणे जी हद मां 6 अणसुञातल हथियारबंद पेट्रोल पंप तां 2 ॼणनि पुलिस एहलकार अताउल्ला बाचकाणी ऐं चौकीदार पुनल बहलकाणी खे अगवा करे खणी विया। ॿुधायो पियो वञे त हथियारबंद मुग़विन खे कच्चे ॾांहुं खणी विया आहिनि। जांगारा में वॾे वज़ीर पारां पीपल्स पार्टी अॻवान ग़ुलाम हुसैन शाह जे जनाज़े में शिरकत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतनि सेवण पहुची सैयद ग़ुलाम शाह जे जनाज़े में शिरकत कई। इन मौक़े ते एमएनए जामशोरो सरदार सिकंदर राहू पोटो, अॻूणो एमपीए हुसैन शाह, डीआईजी हैदराबाद शर्जील खरल, कमिश्नर हैदराबाद अब्बास बलोच, डेप्यूटी कमिश्नर जामशोरो, एसएसपी जामशोरो ऐं ॿिया ऑफिसर्स पिणु मौजूद हुआ। मटियारी वेझो नौजवान छोकिरी घरू अणबणता ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो। शाहपुर दरपुर थाणे जी हद में ॻोठ शेरखान खोसो में 22 वरनि जी मुसरा भील घरू अणबणता ज़हरीली दवा पी छॾी, जंहिंखे फ़ौरी तौरु तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू फ़ौत थी वई। ॾहकी सिविल अस्पताल जे एमएस पारां कान्यू बिरादरी जा इल्ज़ाम रद्द। डॉक्टर मुमताज़ चन्ना प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कान्यू बिरादरी पारां इल्ज़ाम लॻायो वियो त असीं संदन मरीज़ उस्मान कान्यू खे कुत्ते जे ॾाढ़ण वारी वैक्सीन न ॾिनी, जंहिं सबबि हू फ़ौत थी वियो, पर हक़ीक़त ईअं न आहे। मरीज़ खे 6 महीना अॻु संदसि पालतू कुत्ते चक हयो हो, जंहिंजो असरु हाणे ज़ाहिर थियो। मरीज़ जे वारिसनि पारां असांखे वैक्सीन जी घुर न कई वई हुई, इल्ज़ामनि खे रद्द करियूं था। काज़ी अहमद बे ॻोठाणे जो सरकारी अस्पताल मां दवा न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ मोहम्मद रमज़ान खोसो वासी नसीर अहमद खोसो तालका प्रेस क्लब अॻियां काज़ी अहमद अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ दाहींदे चयो त पेट जी तकलीफ़ सबबि अस्पताल वियुसि त डॉक्टर ॿाहिरां दवा वठण लाइ पर्चो ॾिनो। अस्पतालनि में ग़रीबनि खे दवा नथी ॾिनी वञे, आला अख़्तियारियूं नोटिस वठनि ऐं अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे।
पाकिस्तान फलाह पार्टी जे सूबाई अॻवान इसरार अहमद उमरानी चयो आहे त सिलेक्टेड हुकूमत मुल्क जो बेड़ो गर्क कयो आहे। हुकूमत जी ग़लत पॉलिसी सबबु विचें तबके जा माण्हू ॻाटे टोड़ महांगाई में पिसजी रहिया आहिनि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन सहाफ़ी गुलज़ार वफ़ा पारां ॾिनल आजियाणे में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। काज़ी अहमद में ॻोठ फोटो खोसो वासिन जो बिरादरी जे 62 माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणनि कांडेरो खोसो, गुलबहार खोसो ऐं हाकिम खोसो प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे चयो त शाहनवाज़ खोसो, अली नवाज़ खोसो, मंजूर खोसो ऐं ॿियनि हमलो करे घरनि खे बाहियूं ॾेई फरार थी विया। जाबदार धुर सां पुराणो तकरार हलंदड़ आहे, जंहिंजो फ़ैसिलो पिणु थियो हो, पर जाबदार बाअसर आहिनि ऐं असां मथां ज़ुल्म पिया कनि। संदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मटियारी में सिंध अदबी संगत आर्ट काउंसिल ऐं दी रोज़ इंटरनेशनल पारां सिंधू तहज़ीब जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। तक़रीब दी रोज़ लाइब्रेरी में थी, जंहिंजा महिमान ख़ासि सिंध आबादगार बोर्ड जा अॻवान सैयद हाजी नदीम शाह हुआ, जॾहिं त डॉक्टर सैयद जुनैद अकबर शाह, मारूफ़ तारीख़दान ऐं लेखक रुक सिंधी, PTI अॻवान रमेश जमार, महरुन निसा मला, अशफाक शफ़ी मेमण, डॉक्टर अब्दुल रज़ाक मेमण ऐं बशीर अहमद खत्री एज़ाज़ी मेहमान तौर शिरकत कई। जिते जैकब न्यूज़ जे रिपोर्टर अली फैज़ान ख़ासि ख़ैली समेत मुख़्तलिफ़ शोबनि में पान मञाईंदड़नि खे मञता एवॉर्ड ॾिना विया। मुक़र्ररीन सिंधू तहज़ीब जे ॾियारे खे सदियुनि जी मोहब्बत ऐं अमन जे पैगाम जो पड़ाडो करार ॾिनो। घारो में माज़ूर यतीम शागिर्द पारां वसवारनि खे इलाज कराइण जी अपील। नई आबादी वासी ॿिन्ही पैरनि खां माज़ूर यतीम शागिर्द आशिक़ अली मंगी सिंध सरकार ऐं वसवारनि खे अपील कई आहे त मुंहिंजो इलाज करायो वञे त जीअं पंहिंजी तालीम खे बहितर तरीक़े सां जारी रखे सघां। पीपल्स पार्टी अॻवान मखदूम फ़खरुज़्ज़मा चयो आहे त पीपल्स पार्टी जमहूरियत पसंद पार्टी आहे। PDM सां के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। पीपल्स पार्टी पार्लियामेंट में वेही जंग करण जो जमहूरी हक़ रखे थी। सेनेट ऐं क़ौमी असेंबली में अपोज़िशन जी अक्सरियत आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन मटियारी में वणकारी मुहिम जो इफ़्तिताह करण बाद टाउन कमेटी मटियारी जे 10 रुकनी कमेटी सां 7 वार्डनि लाइ नालेनि ऐं प्योर ब्लॉक घिटिन जी स्कीमनि जे ऐलान करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। ऐं घोटकी में जैकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जे मौक़े ते जैकब न्यूज़ जे ऑफिस में रिपोर्टर नदीम भट्टी पारां पहिरीं सालगिरह जो केक काटियो वियो। तक़रीब में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि, वकीलनि ऐं सहाफ़ियुनि आज़ाद महर, फ़कीर मोहम्मद टांवरी, यूनिस भुट्टो, फरीद मलिक, मुबीन कोलाची, इदरीस दायो, अब्दुल कादिर मंगी, अताउल्ला घोटो ऐं ॿियनि जैकब न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जो केक काटियो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jakabnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।